सिंध जे नामियारे दीनी आलम मौलाना सैयद हबीबुल्ला शाह बुखारी चयो आहे त हिन वक़्तु सॼी दुनिया परेशान आहे, जंहिंजो हल रुगो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी ताबेदारी में आहे। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सरी जे ॻोठु हाजी मोहम्मद हारून ख़ासि किले में शान मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त दुनिया जा सभु निज़ाम कमज़ोर आहिनि, पर क़ुर शरीफ़ जो निज़ाम क़यामत ताईं इंसान जी निजात जो वाहिद ज़रियो आहे। दिलनि जो सुकून रुगो अलाह जे ज़िक्र में रखियलु आहे। दुनिया खे घुरिजे त सभु फ़र्क़ु विछा नफ़रतूं ख़तमु करे ख़ैर ख़्वाही जो जज़्बो रखी इंसान ज़ात जी ख़िदमत कनि। हिन वक़्तु दुनिया खे जदीद हथियारनि जी न पर अमन सुकून ऐं मोहबत जी ज़रूरत आहे। इन मौक़े ते लाहौर सां तालुक़ु रखंदड़ मौलाना खान मोहम्मद पठान ख़िताब कंदे चयो त कोस्तान जी धरती अमन प्यार ऐं मोहबत जी धरती आहे। हिते कॾहिं बि को फितनो फ़साद नथो थिए। इहा हिकिड़ी तमामु वॾी नेमत आहे, उन जो क़दुरु करियो। फ़ुर्क़े वारियत ऐं नफ़रत दुनिया खे तबाह करे छॾियो आहे। असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अमन जो पैगाम खणी आयो। नंढ वॾाई जा सभु तसवर ख़तमु करे आख़िरी हज वारे ख़ुतबे में इंसानियत जो दर्स ॾिनो, जेको दुनिया जो सभ खां वॾो ऐं ख़ूबसूरत पैगाम मञियो वञे थो। हिन वधीक चयो त कोस्तान जो माण्हू क़ुर मजीद जे तइलीम ते तवजो ॾेई जालियत खे ख़तमु करे सुजाॻी अख़्तियार कनि। इन मौक़े ते समाजी शख़्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी ख़िताब कंदे चयो त ॻोठु हाजी हारून ख़ासि किले जे ॻोठाणनि खे जस हुजे, जिन हिन भलारे महीने जो क़दुरु सुञाणे। रबीउल अवल में ही शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़द करे इश्क़ रसूल जो जज़्बो जाॻायो आहे, जेको असां लाइ सादत ऐं ख़ुशनसीबी जो ज़रियो आहे। इन मौक़े ते सिंध जे नामवर नात ख़्वाननि ज़ुबैर अबड़ो, सईद अहमद राजपर ऐं ॿियनि हमदनब ॿुधाए ख़ूब दाद हासिलु कयो, जॾहिं त मौलाना अब्दुल मनान बिरोई, मौलाना हबीबुल्ला ख़ासि किले ऐं ॿियनि पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो।